जी नाज़रीन नवा आगाह कयूं पीपी अॻवान नवाब अली वसाण चयो आहे त पाकिस्तान जी तारीख़ जो बदतरीन करप्ट नाअहल वज़ीर आज़म इमरान ख़ान रहियो आहे। ख़ैरपुर शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरे दौरान ऐं तासियत करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाब वसाण चयो त इमरान ख़ान खे मुल्क जे अवाम हमेशह लाइ रद्द करे छॾियो आहे। इमरान न्याज़ी पंहिंजे 5 सालनि में मुल्क खे तबाहीअ जे किनारे ते आणे छॾियो आहे। नवाब अली वसाण जो चवणु हो त इमरान फितनो ख़ान आहे जेको लॉन्ग मार्च करे मुल्क में ॾफेड़ पखेड़े रहियो आहे। मुल्क हिन वक़्तु संगीन हालतुनि मां गुज़री रहियो आहे। पीपल्स पार्टी अॻुवाणनि चयो त ईंदड़ दौर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। अवामी ताक़त सां सॼे मुल्क में हुकूमत ठाही वेंदी ऐं हुन मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। नवाब वसाण चयो त इमरान ख़ान फितनो ख़ान आहे जेको लॉन्ग मार्च करे मुल्क में ॾफेड़ पखेड़े रहियो आहे। मुल्क में हिन वक़्तु संगीन हालतूं आहिनि। पीपल्स पार्टी अॻुवाणनि चयो त ईंदड़ दौर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो दौर आहे। अवामी ताक़त सां सॼे मुल्क में हुकूमत ठाही वेंदी ऐं हिन मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो।